नाज़िन कोटड़ी में वधंदड़ महांगाई खिलाफ समाजी तंजीम जाम शुरू सुजाग फोरम तरफा हुक्मरान जा अलामती जनाजा खणी अनोखो एहतजाज किया वियो। ॾिसूं था नवीद पंवर जी ही रिपोर्ट। नाज़िन मुल्क में वधंदड़ महंगाई खिलाफ जामशोर सुजाग फोरम पारां कोटड़ी के सचल ग्राउंड का हुक्मरान जा अलामती जनाजा कढी मुख्तलिफ़ जगहों तां थींदे हिन वक्त अलमदीना चौक ते एहतजाज किया पियो वञे। अचो तो हिते मौजूद सियासी समाजी ऐं जामशोर सुजाग फोरम के अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। असां महांगाई लाइ कयो साईं, असां लाइ एतिरो जुर्म आहे, महांगाई आहे जो न रोज़गार न रोज़ी आहे न छा, ऐं नौकिरी पघार घटि, महांगाई वधीक, जंहिं लाइ असां अला नाज़ाद हुक्मरान खे महांगाई घटि करे। असांजा इहे मुतालबा आहिनि जेकी वधंदड़ मुल्क में महांगाई जे कंट्रोल कयो वञे। नाइल ऐं जाइल हुक्मरान खे गुज़ारिश था कयूं त अटो गिहु तेल जेको पेट्रोल हर शइ महांगो थी वियो आहे, न जल्दी महांगाई ते कंट्रोल करे, न त आवाम ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदी। मुतालबो इहो आहे त महांगाई तमामु घणी वधी वई आहे। असां हक़ वक़्त जे हुक्मरान खे अर्ज़ु कयूं था खुदारा ई महांगाई सस्ताई घटि कई वञे। ऐं अटो हर रोज़ महांगो 70 रुपया किलो थी वियो आहे, पेट्रोल रोज़ महांगो, ॿी हर शयूं जेके ग़रीब खे मिलनि 500 रुपया। तव्हां मूंखे ॿुधायो त ग़रीब जो छा जीअण जंजाल थी वियो आहे। महिरबानी करे वक़्त जे हुक्मरान खे चऊं था त महंगाई ते कंट्रोल कयो वञे, महिरबानी। अॼोकी रैली असां जामशोर सुजाग फोरम जे तरफ़ां अलामती जनाज़ा खणी हक़ में वक़्तनि खां मुतालबो करे रही आहे त खुदारा खाइण पीअण जूं शयूं रोज़ बरोज़ महांगियूं थी रहियूं आहिनि। ग़रीब माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान थी वियो आहे। महांगाई ते कंट्रोल करे उन ग़रीब माण्हुनि खे ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान न कयो वञे। असांजो एहतजाज इन लाइ त महंगाई तव्हां ॾिसो रोज़ रोज़ महंगाई वधंदी थी वञे। कंहिं न कंहिं शइ जा रेट वधंदा, अॼु अटे जा, खंड जा, आयल जा, कंहिं न कंहिं शइ जा रोज़ रेट वधंदा था वञनि। उन रेट वधण जे करे अवाम पिसजी रही आहे, अवाम मरी रही आहे। असां हुक्मरान खां इहो मुतालबो कंदासीं त महिरबानी कयो, अखि पटियो, तव्हां ॾिसो अवाम तव्हांजी महांगाई जे करे मरी रही आहे, कुझु अवाम ते रहम कयो, खुदारा तर्स कयो, अवाम मरी रही आहे, या अवाम जी पघारनि में इज़ाफ़ो कयो त जीअं लेवल थी सघे, अवाम पंहिंजी ज़िंदगी माना नॉर्मल आणे सघे। नाज़िन जामशोर सुजाग फोरम के अॻवाननि ऐं हिते मौजूद शहरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो इहो चवणु आहे त हुकूमत नोटिस वठी महंगाई ते कंट्रोल करे अवाम खे ख़ुदकुशी करण खां बचाए। कैमरामैन वजाद हसन सां गॾु नवीद पंवर, मेहरान टीवी।